औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आइए मिनायत अली मलिक जीअं त असां सिंधी पढ़ूं पिया, सिंधी ग्रामर शाइर ऐं अदीब। अॼु जेको आहे कुझु सुवाल हुआ जेके लास्ट टॉपिक असां पढ़ियोसीं उन जा ई आहिनि। जेकॾहिं इन खां इन सुवाल हल करण खां पहिरियां जेके तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। अचूं था डायरेक्ट टॉपिक ते। सवाल नंबर पहिरियों आहे 712 में सिंध कंहिं फ़तह कई। लास्ट वीडियो में मां लेक्चर ॾिनो त 712 में सिंध कंहिं फ़तह कई, इहो मोहम्मद बिन कासिम। ठीकु, ऑप्शन नंबर सी ठीकु आहे। ॿिए नंबर ते जेको राजा ॾाहिर आहे इन सां हिन जेको तॾहिं पहिरियां शुरू में जेकी हुकूमत आई उहा कंहिंजी, राजा ॾाहिर जी हुई। ठीकु आहे। राजा ॾाहिर खां कंहिं खसी मोहम्मद बिन कासिम। मोहम्मद बिन कासिम खे कंहिं मोकिलियो, हजाज बिन यूसुफ मोकिलियो। सॼो लेक्चर आहे वधीक पहिरीं वीडियो में। अचूं त नेक्स्ट सवाल नंबर ॿियो आहे मोहम्मद बिन कासिम कॾहिं पोर्ट ऑफ दीबाल, जेको सिंध जो जेको शहर हो पोर्ट ऑफ दीबाल पहुतो। ठीकु आहे, सिंध वारे इलाइक़े में कॾहिं पहुतो। त हाणे पहुतो कॾहिं हो, इहो पहुतो 711 में। 711 में पहुतो ऐं जेको उन फ़तह कॾहिं कई 712 AD में न फ़तह कई मोहम्मद बिन कासिम। सवाल नंबर ॿियो आहे 1026 खां 1050 कंहिं सिंध ते हुकूमत कई। 1026 खां 1050 ताईं माना सिंध ते कहिड़नि हुकूमत कई। ऑप्शन ए में आहे सुमरा, ऑप्शन बी में गज़नवी, ऑप्शन सी में अरगोनन ऐं ऑप्शन डी आहे अरबन। त 1026 खां 1050 ताईं जेको आहे हुकूमत कंहिंजी, गज़नवी जी हुकूमत हुई। गज़नविन जी जेकी आहे न उहा आहे 1026 खां 1050 ताईं। ठीकु, सूमरनि जी वरी 1050 खां ऐं 1350 ताईं जेकी सूमरनि जी आहे। ठीकु आहे, 1050 खां 1350 ताईं सूमरनि जी हुई। अहिड़ी तरह 1350 खां 1520 ताईं हेॾी अरगोननि जी। ठीकु, वरी जेको आहे अरबन जी त नथी अचे। ऐं उन खां पोइ वरी कलोड़नि जी जेकी 1701 खां वठी 1783 ताईं कंहिंजी कलोड़नि जी हुकूमत आई। वरी कलोड़नि खां कंहिं वरिती, टालपरनि वरिती। जेको सवाल नंबर चोथों आहे काज़ी कादन कंहिंजे दौर जो वॾे में वॾो शाइर थी चुको आहे। हाणे सवाल पुछण, ऑप्शन सवाल नंबर 5 आहे कलोड़नि जे दौर जो जेको आहे कॾहिं शुरू थियो, कलोड़नि जो दौर कॾहिं शुरू थियो। ऑप्शन ए आहे 1783 खां 1843 ताईं, ऑप्शन बी आहे 1701 खां 1783 ताईं, ऑप्शन सी आहे 1591 खां 1700। त हाणे जेको 1783 खां 1843 आहे इन में जेको आहे टालपरनि जो दौर हुई। हीअ टालपरनि जो दौर हो। ठीकु, हाणे 1701 खां 1783 इहो जेको दौरु आहे इहो आहे कलोड़नि जो दौरु। ऐं 1591 खां 1700 जेको आहे हिकु ताईं इहो जेको कंहिंजो दौरु आहे। इन में जेको आहे डिफरेंट टाइप ऑफ जेको आहे न जिन हुकूमत कई, जंहिंमें तिरखान थी विया, शाह थी विया ऐं ETC तक़रीबन इन में हुकूमत कई। त इन जो ऑप्शन नंबर सी जेको आहे बी आहे उहो सही आहे। कलोड़नि जो दौरु कॾहिं खां स्टार्ट थियो, 1701 खां 1783 ताईं। सवाल नंबर 6 आहे सचर सरमस्त कंहिंजे दौर जो वॾे में वॾो शाइर थी चुको आहे। सूमरनि जे दौर जो त काज़ी कादन हो। ठीकु आहे, ऐं जेको आहे समन जे दौर जो उनजो जेको केरु हो, अच्छा जेको मथे पढ़ी आयासीं काज़ी कादन उहो सम जे दौर जो आहे। सॉरी, हीअ जेको ऑप्शन नंबर ए सही आहे। काज़ी कादन समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर थी चुको आहे। असां ग़लती सां पढ़ी आयासीं सूमरनि जो, पर काज़ी कादन समन जो। सूमरनि जे दौर जो जेको इहो जेको आहे पीर सदरुद्दीन जेको आहे न, सूमरनि जे दौर जो वॾे में वॾो शाइर पीर सदरुद्दीन हो। ठीकु आहे, ऐं सचर सरमस्त कंहिंजे दौर जो वॾे में शाइर हो, टालपरनि जो। हाणे सम्झ में आयो त जेको आहे सूमरनि जे दौर जो वॾे में वॾो शाइर जेको आहे पीर सदरुद्दीन, समन जे दौर जो जेको वॾे में वॾो शाइर काज़ी कादन, ऐं टालपरनि जे जेको दौर जो आहे वॾे में वॾो शाइर जेको आहे उहो आहे सचल सरमस्त। ठीकु आहे, ऐं जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे उहो कंहिंजे दौर जो आहे, उहो कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शाइर थी चुको आहे। सवाल नंबर 7 आहे टालपरनि जो दौरु कॾहिं ख़तमु थियो। त टालपरनि जो जेको दौरु आहे उहो 1843 में ख़तमु थियो। हाणे ॿुधो, इहो 1843 में काज़ी जेको आहे टालपरनि जो दौरु टालपरनि जो कीअं ख़तमु थियो। इन खां छा आहे अंग्रेज़नि जेको आहे हिननि ते हमिलो कयो, कराची में हिननि ते हमिलो कयो। कराची खसियो 1839 में, वरी उन खां पोइ 1843 में सॼी सिंध तक़रीबन ते माना इन्हनि जी हुकूमत आई। त माना टालपरनि खां जेको आहे हुकूमत कंहिं वरिती, अंग्रेज़नि वरिती। ठीकु, अच्छा, ऐं सवाल नंबर 8 आहे अंग्रेज़ कॾहिं सिंध ते कब्ज़ो कया। त जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1843 में जेको आहे हिननि जो दौरु ख़तमु थियो त उते ई अंग्रेज़नि हिन हुकूमत कई। त सवाल इन जो ऑप्शन ए आहे सही आहे। त 1843 में अंग्रेज़नि जेको आहे हिन खां टालपरनि खां हुकूमत वरिती। अचूं सवालनि खे थोरो रिपीट कयूं। सभ खां पहिरियां 712 में सिंध कंहिं फ़तह कई, मोहम्मद, ऑप्शन नंबर सी मोहम्मद बिन कासिम। मोहम्मद बिन कासिम कॾहिं पोर्ट ऑफ ग्रैंड पहुतो, ऑप्शन सी 711। 1026 खां 1050 ताईं कंहिं सिंध ते हुकूमत कई, ऑप्शन बी गज़नवी। काज़ी कादन कंहिंजे दौर जो वॾे में वॾो शाइर आहे, त इहो समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर आहे। ठीकु आहे, कलोड़नि जे दौर जो दौरु कॾहिं शुरू थियो। कलोड़नि जो दौरु जेको शुरू थियो आहे उहो आहे
1701 खां 1783 ताईं। सच्चा सरमस्त कंहिंजे दौर जो वॾे में वॾो शाइर आहे। ऑप्शन नंबर सी टालपड़नि जो। टालपड़नि जो दौरु कॾहिं ख़तमु थियो? त टालपड़नि जो दौरु ख़तमु थियो 1843 में। अंग्रेज़नि कॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो? त ऑप्शन नंबर ए आहे 1843। उमेदु आहे लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो लाइक ऐं कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब कंदा चैनल खे। थैंक्स, हैव अ नाइस डे।